सभ खां पहिरियों अस्सलाम वालेकुम। जीअं त भाऊ असांजो इशू इहो हुयो, असांजा अयाज़ जतो जॾे प्लाट जा पैसा हुया, जेके असां हिन खां प्लाट जा पैसा वठण वियासीं दर ते, त बाबा असां तोखे प्लाट ॾिनो आहे, हुन जा पैसा ॾे। हिन चयो त ॼाम तो झटि बीहो। ईअं दर ते वियासीं, हिन कूड़ा असां ते फायर करे, हिन कूड़ा पाण हथ सां फायर करे रड़ियूं करे जेको आहे सो असां पुलिस में वञी NC कटाई त सुमरा मूंखे फुरनि पिया। बल्कि असांजा हुन ॾे प्लाट जा पैसा हुया। इन्वेस्टिगेशन कराए पुलिस असांखे जे घर जे मथां रेट कई वई, असांजूं मींहूं मारायूं वयूं, नाजाइज़ी पैसा बि असांजा, प्लाट बि असांजो, प्लस में पुलिस चढ़ाई करे असांजूं मींहूं बि मारे वई। असांजे घर ते बि पुलिस चढ़ाई कई, जंहिंखां पोइ पुलिस खे हक़ीक़त पई जंहिं ॻाल्हि जी, उन खां पोइ असांखे मींहूं बि वापसि ॾिनियूं। ऐं जेको आहे सो असांजा छोकिरा, 2 नंढा छोकिरा क्लास पढ़ंदा आहिनि, 9 ऐं 10, उन्हनि खे खणी विया। ऐं अयाज़ जतो इहा सरासर असां सां नाइंसाफ़ी कई आहे। हाणे हू FIR कटाइण जे कढा, पर जेकी पुलिस FIR हुनजी नथी कटे, त कूड़ो आहे तूं, सूमरनि जे मथां तूं कूड़ी FIR थो कटाए, या असां तोखे FIR न कटींदासीं। हाणे हू कोर्ट वियो आहे त मां कोर्ट जे थ्रू FIR करायां, पर असां कोर्ट सगोरीअ खे या आला अख़्तियारनि खे इहा अपील था कयूं त असांजे हिन केस जी इन्वेस्टिगेशन कराई वञे त छा असां वाक़ई फोरू आहियूं, या असांजा अयाज़ जतो जॾे प्लाट जा पैसा आहिनि। असांजा प्लाट जा पैसा रुपयो बि न आहिनि। असांजा प्लाट जा पैसा 32 लख रुपयनि जा आहिनि। हिन सां 6000 फुट जो प्लाट जो सौदो थियल आहे असांजो, जंहिंजा पैसा असांखे कुझु मिलियल आहिनि। 32 लख रुपयनि जी असांजी किस्त, जंहिंजे करे वियासीं त असां ते हिन कूड़ो ड्रामो करे असां ते इहा कूड़ी NC करे, NC ते असांजे मथां एॾो एक्शन थियो आहे। भाऊ थी थो सघे, हाणे असां उहो इशू नथा ॾेई सघूं कंहिंजे चवण ते कयो अथई इहो, पर हिन त असांखां डायरेक्ट प्लाट वरितो। हिन असांखां इहा पैसनि खाइण जे करे कई आहे। त जीअं मां सूमरा शरीफ़ माण्हू आहिनि, मां थोरो दमान करे, ऐं उहो पाण हिकिड़ो वियाइजी आहे, 3rd क्लास माण्हू आहे, उहा सॼे शहर खे ख़बर आहे। कूड़ जा पटका पाता अथई, इन पटकनि खे कोई बि न लेखींदो। चए थो मां वॾेरो आहियां, अहिड़े ठग वॾेरे खे न मञींदा आहियूं, जेको महिरबानीअ जे बजाए असां सां एॾो माना जेको आहे नाइंसाफ़ी थी करे। असांजा थोरा अथसि, प्लाट ॾिनो आहियूं, असां पैसा वठण वियासीं, उन पैसनि ते असां सां हिन एॾी नाजाइज़ी कई आहे। असां इन नाजाइज़ीअ खां बि मुंहुं ॾेई था सघूं, पर असां आला अख़्तियारनि खे इहा अपील था कयूं त अॻिते अहिड़ो कानून क़दम न खणे जेको असांखे तंग कयो थो वञे। साईं असांजे पाड़े जो आहे, उहो बि रहायशी। असल त उहो कचे जो आहे, अलाए किथां जो आहे, तट त जतुनि जो आहे, फैज़ाइन जो। हिते असांजे पाड़े में बि जॻह त हुते वेठल आहे जेको आहे, पर सॼे पाड़े खां इंक्वायरी कराई वञे त छा असां फोरू आहियूं, या असां हिन खां फुर कई आहियूं। साईं पुलिस खे बि ख़बर आहे त वियाइजी आहे, पोइ उन पैसे जे ज़ोर ते जेको आहे सो असां ते रेट कराई। असां हाणे हा भाऊ, हे असांजा प्लाट आहिनि, जिते हू कब्ज़ो करणु चाहे थो। हे प्लाट आहिनि असांजा, कुझु ॿियनि माण्हुनि खे बि ॾिनल आहिनि, पर हिनखे बि असांजो हितां प्लाट ॾिनल आहे, जंहिंजे करे हे प्लाट असांजा ख़ुदि जा 619 सर्वे नंबर आहे, दे शांगो राहूजा। असांजे पीउ जे खाते ते अञा ताईं जेको आहे सो असां हिनखे लिखत बि कोन ॾिनी आहे, जंहिंजा असांजा पैसा रहियल आहिनि अयाज़ जतो जॾे। महिरबानी। अच्छा, फुर जो केस किथे हूंदो अथई? फुर जो केस साईं मुंहिंजे भाउ चयो अथई, उहो मूंखां नंढो आहे, जंहिंखां हिन प्लाट वरितो आहे। असांजा भाइरनि जा पाण में हिसा थियल आहिनि। उन नंढे भाउ खां मुंहिंजे खां प्लाट वरितो अथई, जंहिं ते कूड़ी NC कराई अथई, त मूंखां फुर पियो करे।